सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में आउं रुख़ सिंधी दोस्तनि साथियुनि सां मुख़ातिबु आहियां। सभिनी भाउरनि भेनरुनि खे मुंहिंजे तरफ़ां सलाम पहुचे। आउं पंहिंजे उन्हनि साथियुनि खे ॿीहर गुज़ारिश कंदुसि जिन अञा सूदो चैनल सब्सक्राइब न कयो आहे त हू चैनल खे सब्सक्राइब कनि, शेयर कनि, त जीअं पंहिंजी हीअ ॻाल्हि ॿोल वधि खां वधि दोस्तनि ते पहुची सघे। सिंध जे शाह लतीफ़ भिटधणी पंहिंजी शाइरी में केतिरनि ई तारीख़ी किरदारनि खे ॻाए अमर करे छॾियो। भिटाई जी शाइरी में तारीख़ जो ओलड़ो नज़र अचे थो। उहे केतिरा ई किरदार भिटाई जी शाइरी में महफ़ूज़ थी विया जेकी दरबारी लेखकनि जे तारीख़ुनि में मौजूद न आहिनि, जिन खे माज़ीअ में हुक्मराननि नज़रअंदाज कयो। उहे भिटाई समेत सिंध जे भिटनि फाननि चारणनि जे आवाज़, साज़ ऐं ॿोल में महफ़ूज़ बणिजी विया। शाह लतीफ़ हिकु किरदार खे ॻायो आहे ओढर, तूं ओढर तूं ओढको तूं अझो तूं आग, तूं ओढर तूं ओढको तूं अझो तूं आग, हित पिण तुंहिंजो तकियो महंद पिण तिन्ही माग, से लोड़ियूं ॾियनि लाग जे अझे आयूं अबड़े। भिटाई हिते ओढर खे हिकु किरदार आहे, तारीख़ी किरदार आहे ओढर, उनखे ॻायो आहे। इहो ओढर केरु आहे उन ते पाण अॼु ॻाल्हाईंदासीं त इहो ओढर केरु आहे। हाणे ॼाम ओढर समूह सूमरनि जे दौर जो हिकु वॾो किरदार आहे। जॾहिं सिंध ते सूमरनि जी हुकूमत हुई त उन में इन हुकूमत जे अरसे दौरान सिंध में तमामु वॾा किरदार पैदा थिया जिन सिंध वतन, उन जे जाग्राफ़ियतुनि, उन जी ॿोली ऐं सक़ाफ़त लाइ वॾो किरदारु अदा कयो। इन ई हवाले सां ॼाम ओढर सिंध जे तारीख़ जो हिकु हीरो आहे। घणनि माण्हुनि खे ख़बर न आहे त ॼाम ओढर कहिड़ो। जॾहिं दोते सूमरे जी दिल्ली जे हुक्मरान इलाउद्दीन सां जंग थी त हुन पंहिंजूं औरतूं साम तोड़ ॼामनि हवाले, कच्छ जे ॼामनि हवाले करण जो फ़ैसिलो कयो। ओॾां मोकिलियूं, कच्छ ॾांहुं मोकिलियूं। उन वक़्तु ॼाम ओढर समूह जो किरदारु साम्हूं अचे थो। दोते सां जंग वक़्तु केतिरनि ई कबीलनि सरदार जेको ॿाहिरियों हाकिम हुयो, हमले आवर हुयो इलाउद्दीन, उन जी फ़ौज सां मुख़्तलिफ़ मैदाननि ते वेड़ कई, पंहिंजी जान ॾिनी। कच्छ जे ॼाम अबड़े जी सरकर्दगी में बि केतिरा ई जोधा सिर जो दान ॾेई सराहा थिया। इन्हनि सरदारनि में ॼाम ओढर ओढो समूह बि हिकु। दोते जे शहीद थियण खां पोइ सूमरनि जो साम्हूं कच्छ ॾांहुं वञण दौरान ॼाम ओढर जे इलाइक़े में जॾहिं पहुतियूं त ओढर अॻिते वधी आयो ऐं उन्हनि जी आजा कंदे संदन महिरबानी कई। उन वक़्तु केतिरा ई नाले वारा सरदार सूमरनि जे सामुन खे सलाम करण खां ख़ौफ़ज़दा हुया। इन्हनि औरत जंग जे मैदान खां ईंदड़ औरतुनि जी महिमान नवाज़ी करण खां ड्रिनल हुया। इन टाइम ते ही किरदार जेको हो उन्हनि सामुन जी महिमान नवाज़ी कई। केतिरा ई सरदार सूमरनि जे सामुन खां इन करे पासो करे रहिया जो हुननि खे ख़बर हुई त जेकॾहिं असां सूमरनि जी औरतुनि खे इज़त ॾिनी, मान ॾिनो त इलाउद्दीन जे कहर जो शिकार थींदासीं। हाणे जॾहिं ओढर
ॾिठो त ही साम्हूं हितां गुज़रनि थियूं कच्छ ॾांहुं, त उन्हनि जी महिमान नवाज़ी करण जो फ़ैसिलो कयो। इहो हाल ॾिसी ओडर जी माउ ओडर खे रोकियो त तूं सूमरियुनि जी दावत न कर, उन्हनि खां पासीरो थी मतां अलाउद्दीन जे कहर जो शिकार न थी। इन ते ओडर पंहिंजी माउ खे वर्दी ॾिनी त तूं ई मूं ते ओडर नालो रखियो आहे, जंहिंजी माना आहे ॿियनि जा सूर ऐं मसाला पाण ते ओढण वारो ऐं उन्हनि खे मुंहुं ॾींदड़। मूं ते इन जे नाले जो असरु पियो आहे, हाणे आउं इन ॻाल्हि खां हटी नथो सघां। ओडर जी इन जे गुफ़्तगू खे कंहिं सुघड़ हिन रीति शहर जो रूप ॾिनो। ओडर ओढी सभु का, पर ओडर ओढ न काए, नाला ॿिया खुटाए जो ओडर रखे मूं माउ। माना माउ खे चवे थो त तूं मूं ते ॿिया नाला खोड़ा, इहो नालो छो रखी जंहिंजे असर जे करे मां अॼु सूमर जी दावत पियो कयां। इन खां पोइ उन खां पोइ हिन किरदार सूमरियुनि जी मदद कई ऐं खेसि दिलासो ॾींदे चयाईं त अबड़ो त पंहिंजी जाइ ते अबड़ो आहे, पर जेसीं ताईं आउं हयात आहियां तेसि ताईं अव्हां जो को बि दुश्मन वार विंगो नथो करे सघे। जंहिंखां पोइ जल्द तुर्क लश्कर अची पहुतो। इन सां जंग जोटरी। ओडर जंग जोटरी। क़दीम रवायतुनि मूजिबि ॼाम ओडर अलाउद्दीन जी फ़ौज सां मुसलसिल 10 ॾींहं विढ़ंदो रहियो, पंहिंजे साथियुनि समेत विढ़ंदो रहियो। 11हें ॾींहुं जंग जे मैदान में सिर ॾेई सरओ थियो, शहीद थी वियो। ओडर जो किरदार सखी, महिमान नवाज़, सूर्य, इहे सभु ख़ासियतूं इन किरदार में हुयूं जंहिंखे भिटाईअ पंहिंजे बेतनि में ॻायो आहे। तूं ओडर, तूं ओडको, तूं अझो, तूं आग, हित पिण तुंहिंजो तकियो, महंत पिण तुंहिंजे तिन्ही माग, से लोढ़ियूं ॾियनि लाग जे अझे आहियूं अबड़े, माना अजड़े जे जेके अबड़े जे अझे आहियूं। त ही किरदार जेको आहे सिंध जे लाइ, पंहिंजे वतन जे लाइ, पंहिंजे इज़तुनि लाइ सिर ॾेई सरहो थियण जो नालो आहे। ॼाम ओडर समूह इज़तुनि जो रखवाल हुयो ऐं उन्हनि इज़तुनि जी रखवाली कंदे पंहिंजी जान घोरे छॾी। अव्हां जी वॾी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त।